رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا الحمد لله رمضان المبارक जो पहिरियों रोज़ो रखियोसीं फजर जी नमाज़ अदा करे फारिग थियासीं अल्लाह तबारक व ताला जा करोड़ा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह पाक तव्हां असांखे ज़िंदगीअ में हिकिड़ो भेरो वरी मौक़ो ॾिनो आहे तव्हां त पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठी पाक साफ़ थी करे नेक सालिया थी पवनि यानी अल्लाह तबारक व ताला खे इहा ॻाल्हि पसंदि आहे त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को बि उम्मती नाफ़रमान न रहे मुंहिंजे महबूब जो को बि उम्मती अहिड़ो न थिए जो उनखे जहन्नम में साड़णो पवे मुंहिंजे महबूब जो को बि उम्मती अहिड़ो न हुजे जो दुनिया जा माण्हू क़यामत जे ॾींहुं उन जे गुनाहनि खे ॾिसी करे उन ते खिलनि अल्लाह ताला तव्हां असां ते एॾा अहसान कया आहिनि जो ज़िंदगीअ में हिकु भेरो वरी मौक़ो ॾिनई जीअं पोइ चई न सघनि त अल्लाह से असांखे मौक़ो कोन मिलियो हो माफ़ी वठण जो इस्तिग़फ़ार जो तौबह जो तस्बीह जो तोखे पुकारण जो तुंहिंजे राज़ी करण जो मौक़ो न मिलियो हो हर साल इहो मौक़ो मिलंदो आहे त मुंहिंजा मुहतरम अज़ीज़ो भाइरो ऐं बुज़ुर्गो अल्लाह तबारक व ताला ही रमज़ान मुबारक जो मुक़द्दस महीनो तव्हां असांखे ॾिनो आहे इन जो क़दुरु करिणो आहे इन जो क़दुरु छा आहे रमज़ान मुबारक में ख़ूब इबादत कजे रोज़ो त फ़र्ज़ु आहे रखिबो ई रखिबो इंशाअल्लाह तरावियूं बि पाबंदीअ सां पढ़जनि 5 वक़्त नमाज़ पाबंदीअ सां जमात सां तकबीर ऊला सां पहुचजे इन खां अलावा बि राति जो उथी करे नफ़िल पढ़जनि सहरीअ खां पहिरियां उथी करे जागी करे अल्लाह ताला खां पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी वठिजे ॾींहं जो क़ुरान पाक जी तिलावत कजे इस्तिग़फ़ार कसरत सां घणो कजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे मथां दुरूद पाक घणो पढ़िजे अल्लाह तबारक व ताला जे हर मख़लूक़ ते शफ़क़त महिरबानी बाज ऐं रहम जी नज़र रखिजे हता कि घर जे अंदरि कुकुड़ कांव ॿिली कुतो हुजे त उन ते बि शफ़क़त हुजे हलाल जानवर त हूअं बि खीर रोज़ी असांखे ॾींदा आहिनि त उन्हनि ते शफ़क़त कंदा आहियूं पर हराम जानवरनि ते बि शफ़क़त कजे जेको अल्लाह ताला जे मख़लूक़ ते रहम कंदो आहे अल्लाह ताला उन ते रहम कंदो आहे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त रमज़ान मुबारक जो महीनो जॾहिं बीहंदो आहे चंड ॾिसबो आहे त अल्लाह तबारक व ताला जिब्राइल अलैहिस्सलाम खे ऐलान करे ॿुधाईंदो आहे जिब्राइल वञ जन्नत जे हूरनि खे चओ त संभरनि तयारी कनि मेकअप कनि पाण खे संवारनि पोइ तोखां पुछंदा त छो त चइजां न त मुंहिंजे महबूब जे उम्मत जे लाइ बख़्शिश वारो महीनो अची वियो आहे वञ शैतान खे ज़ंजीर में जकड़े करे समुंड में वञी उछलाईंसि पोइ पुछंदा छो अॼु शैतान ते पाबंदी ज़ंजीरनि में जकड़ियो वियो पोइ तूं ऐलान करे ॿुधाइजां न त मुंहिंजे महबूब जे उम्मत खे मां बख़्शिश जो मौक़ो ॾिनो आहे शैतान जी उन्हनि जे कढ न हुजे मतां चवनि त शैतान कढ हो माफ़ी न वठी सघियासीं वञ इहो ऐलान वञी कर जेको बि रमज़ान मुबारक जो एहतराम कंदो उनखे अॻियां पोयां सभु गुनाह माफ़ करे धोई छॾींदुसि तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही वमन क़ाम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिं माण्हूअ अल्लाह जे रज़ा ख़ातिर पंहिंजे गुनाहनि जो एहतिसाब कंदे रमज़ान जा रोज़ा रखिया अल्लाह उन जा अॻियां पोयां सभु गुनाह माफ़ करे छॾियो जंहिं राति जो अल्लाह ताला जे रज़ा ख़ातिर बीही करे पंहिंजे एहतिसाब कंदे मूंखां ही गुनाह थिया अल्लाह न छना अफ़सोस उन ते ॻोढ़ा ॻाड़े वियो रोई पियो रब खां माफ़ी वठी वियो राति ईअं गुज़ारियईं सॼे रमज़ान जी हर राति
अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह ताला उनजा सभु ॾोह माफ़ करे छॾियो। लफ़्ज़ केॾा वॾा आहिनि, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, जेको कुझु थियुसि ख़ुदा माफ़ कंदो। एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। त हितां साबित थिए थो रमज़ान मुबारक जो मुक़द्दस महीनो इंतिहाई एहतराम घुरे थो, अदब घुरे थो। अदब ऐं एहतराम इहो आहे त पाण बि गुनाह न करे, पंहिंजे आस पास जेके मातहत हुजनि उन्हनि खे बि गुनाह खां बचाए। जेतिरो रमज़ान मुबारक में इबादतुनि जो दर्जो वॾो आहे, नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जेॾो मिलंदो आहे। हिकिड़े फ़र्ज़ जो सवाबु 70 फ़र्ज़नि जेतिरो मिलंदो आहे, रिवायत में ईंदो आहे। जेॾो अजुर वॾो आहे त सचपच इन रमज़ान मुबारक जे महीने में जेको ॾोह थो करे न, उन ॾोह जी सज़ा बि वॾी आहे। इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिकु भेरे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ब्रिस्तान विया, ईअं क़बरुनि जी ज़ियारत जे इरादे सां। जीअं तव्हां असां कॾहिं ईद ते वेंदा आहियूं या मिट माइट को वफ़ात करे वेंदो आहे त पोइ क़ब्रिस्तान हुअं ई वञणु थिए थो, पोइ सुरी वेंदा आहियूं पंहिंजे वॾड़नि जे क़बर ते, या मुहर्रम जे महीने में या ईदुनि जे ॾींहंनि ते वेंदा आहियूं। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे बि ख़्यालु आयो, क़ब्रिस्तान विया त ॾिठूं हिकिड़ी ताज़ी क़बर तयारु थियल हुई। माण्हू उनखे ठपे ठाहे विया हलिया। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे ख़्यालु आयो त जेकर इन क़बर वारे जो हाल मूंखे मालूम थिए ऐं तव्हांखे इहा बि मालूमात हुजणु घुरिजे। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़िक्र जा साहिब कशफ उहे निस्बत रखंदड़ माण्हू आहिनि जो तमामु तर ज़िक्र जा सिलसिला जेके आहिनि बुज़ुर्गनि वलीअनि वटि, उहे हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ठपनि था। हज़रत अली साईं जन इहो इरादो कयो त जेकर इन क़बर वारे जो हाल मूंखे अल्लाह ताला मालूम कराए, दुआ घुरियईं, मुंहिंजा अल्लाह राज़ त सभु तूं थो ॼाणी, पर इन क़बर वारे जो हाल जेकर मूंखे मालूम कराए, तुंहिंजा अहसान कुर्ब थींदा। अल्लाह तबारक व ताला त अहकमुल हाकिमीन आहे, अलीमुम बिज़ात सुदूर आहे, दिलनि जा राज़ ॼाणींदो आहे। हज़रत अली साईं जन जो जेको इरादो हो अल्लाह ताला खे उहो बि मालूम हो। अल्लाह ताला उन क़बर वारे अली साईं जे दरमियान जेके विच में रुकावटूं हुयूं, मिटी, कफ़न, पर्दो, इहे सभु शयूं अल्लाह ताला हटाए छॾियूं। सिधो सो अली साईं रज़ी अल्लाह ताला क़बर वारे खे ॾिसनि पिया। सॼी दुनिया न ॾिसे, अली साईं ॾिसनि था। अल्लाह ताला ॾेखारे थो। ॾिठूं त मैयत खे बाहि वेड़ी पई आहे, चीखूं थो करे, रोए थो, रड़े थो। हज़रत अली साईं जन खे ॾिठो अथई, सुञाणे थो, चवे थो अली मुंहिंजी हालत रहम जोगी आहे, मुंहिंजे लाइ दुआ घुर, अल्लाह ताला खे दरख़्वास्त कर, मुंहिंजी अॼु हितां जान छॾा। रोए थो, रड़े थो, माफ़ी थो घुरे, अली साईं खे मिनथूं थो करे। हज़रत अली साईं जन खे उन ते तरस आयो, दुआ घुरियईं, मुंहिंजा अल्लाह हिन मूंखे इलाज मिनथूं कयूं आहिनि। अल्लाह ताला फरमायसि इल्हाम तौर ते, अली इन जे बारे में मूंखां न घुरंदो आहे, न चओ मूंखे। साईं छो? तूं त अरहमुर राहिमीन ज़ात आन, तूं त रहम कंदो आहे, तूं त पंहिंजे ॿाननि खे बख़्शींदो आहे, माफ़ कंदो आहे, दुआऊं क़बूल कंदो आहे, तूं छो पियो चईं त न घुरंदो आहे? जवाबु आयो त इहो तोखे ख़बर आहे रमज़ान जे मुक़द्दस महीने में रोज़ा बि रखंदो हो, राति जो वरी ॾोह बि कंदो हो। रोज़ा बि रखे, वरी ॾोह बि करे, इन जी बख़्शिश कान्हे, छॾेसि त इहो बाहि में सड़े। हज़रत अली साईं जन वरी गिड़गिड़ाए करे अल्लाह तबारक व ताला खे ॿधायो, मुंहिंजा अल्लाह हिन वीचारे मूंखे उमेद में इंतिहाई पंहिंजो सम्झी करे, उमेद सारे करे मूंखे चयो आहे, अल्लाह मूंखे इन जे आॾो रसवा न कर। इंतिहाई अली साईं जन अल्लाह ताला खे ॿधायो, आजिज़ीअ सां गिड़गिड़ाए करे। अल्लाह ताला फरमायो, अली तुंहिंजे दिलि रखण जे लाइ हिनखे माफ़ था कयूं, बाक़ी हिन जी हालत अहिड़ी अथई। त मुंहिंजा भाइरो, इतां मालूम थिए थो त रमज़ान मुबारक में अक्सर करे जेको माण्हू रमज़ान जो तक़द्दुस नथो ॼाणे, रोज़ा निमाज़ तरावीहूं नथो ॼाणे, उन्हनि जे फज़ीलत खे मस्जिद में अल्लाह जे घर में आलिमनि सालिहनि सां वेझो नथो अचे, अल्लाह ताला उनखे शलई आहे तौफ़ीक़ बख़्शे। पर वेझो ई न आहे त उनखे मालूम बि न आहे। जेके असां वेझा थियासीं, हाणे असांखे मालूमात आहे, चङी तरह ॿुधूं था, आलिमनि सालिहनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं था, दर्स में फ़ज़ाइल ॿुधूं था, पोइ असां ॾींहं जो रोज़ा रखूं ऐं राति जो वरी साॻियूं ई उहे गुनाहनि वारियूं आदतूं असांजूं असां में मोटी अचनि। त इन रिवायत मां इहा ॻाल्हि बि मालूम थिए थी त घणे खां घणा सज़ा याफ़्ता जेके
माण्हू थियनि था इहे उहे ई थियनि था जेके रोज़ा बि रखनि था ऐं राति जो ॾोह बि कनि था। तंहिंजे करे ख़ुदारा हीउ रमज़ान मुबारक जो महीनो तव्हां असांजे लाइ मौक़ियो आहे हिकिड़ो, जीअं रोज़ा रखूं निमाज़ पढ़ूं तीअं ॾोहनि खां बची पऊं। ॾोहनि छॾण जी आदत हिन रमज़ान मुबारक जे महीने में प्रैक्टिस करण जो ज़बरदस्त मौक़ियो आहे। बिल्कुलु ॾोहनि खे छॾे ॾिजे, बिल्कुलु पंहिंजी उहा पुराणी संगत जेका असांखे गुनाहनि ते, नफ़रत ते, बेदीनीअ ते मुब्तला थी करे उन सॼी संगत खे छॾे ॾिजे। सिंधीअ में चवंदा हुआसीं त अहिड़े सोन खे ई ॿन ॾिजे जेको कन छने। मां चवंदो आहियां त अहिड़ी दोस्तीअ खे ई खॾ मुछलाइजे जेका असांखे बदकार बनाए। अल्लाह ताला शल तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।